अब असांजे लाड़ जो शहर आहे ठट्टो। कहिड़ो शहर? ठट्टे जो शहर, कदीमी शहर आहे ठट्टे जो शहर। इन ठट्टे शहर जो वाक़ियो आहे, हिकिड़ो नौजवान रहंदो हुयो इन ठट्टे शहर में। नौजवान ॾाढो सुहिणो हुयो, निमाज़ न पढ़ंदो हुयो, बेनमाज़ी हुयो। अमड़ चयोसि, बाबे चयोसि, दोस्तनि चयोसि, अदा जे रब तोखे सूह ॾिनी, या रब तोखे जवानी ॾिनी, या अल्लाह तोखे नेमतूं कयूं, खुदा जो वास्तो आहे निमाज़ी थी, निमाज़ पढ़, न त ॾाढो अंजाम बचड़ो थींदो, मरी वेंदे, ॾाढो ॾुखियो थींदो। ठटे जो नौजवान चवंदो हो, निमाज़ नथो पढ़ां, मुंहिंजी मर्ज़ी। मौलवी ॾियारींदा, कब्र में अज़ाब आहे, कब्र में नाग, कब्र में विछुमन। जॾहिं माण्हू मरी वेंदो आहे, कब्र खोटींदा हूं त हुन कब्र मां हॾियूं पयूं निकिरंदियूं आहिनि, पासराटियूं निकिरंदियूं आहिनि। अगर मां मरी वञा, मुंहिंजी कब्र तव्हां न छॾाइजो, मां ॼाणा कब्र ॼाणे, छाजो कब्र में अज़ाब आहे। अबा कब्र जे अज़ाब जो इनकार कई। नबी सही जो फरमान आहे, अबा नबी सही जो फरमान सचो आहे न? नबी से फरमान चो सचो हथ खणी चो सचो है ना बा। नबी से फरमायो तकब्बर, छा फरमायो? तकब्बर या त जन्नत जे बाग में बाग अथव, यही सागी कब्र, या त जहन्नम जे खॾनि में खॾो आहे, या त या कब्र बाग अथव या जहन्नम जो खॾो। ओ इशारो छा ॾे, कंहिं तरफ़ नबी की ख़बर आहे तव्हांखे? अमल ॾे। केॾा इशारो आहे? अमल ॾे। अमल तव्हांजो भलो आहे त पोइ कब्र खां घबरायो न, पोइ रुगो तव्हां पहुचो जन्नत तव्हांजी कब्र थी। पर जे अमल न अथव त पोइ कब्र जहन्नम जे खॾनि में खुदो थींदो। अलाह जी ख़बर ई त न दौर में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके कब्र जे अज़ाब खे न मञींदा। उन करे जेरे अलाह वाक़िया ॾेखारिया। मौलाना रहीम बख्श सुमरो मूंखे ॿुधाए पियो, ख़ैर प्रवासी जलसे थी, उते ॿुधाए पियो जे असांजे इलाइक़े ॾे हिकिड़ी कब्र हुई, सॼी कब्र में ज़िलज़िलो पैदा थियो, अखियुनि सां माण्हू ॾिठो। वरी पंहिंजे इलाइक़े में वाक़ियो थियो सकरनि जे भरिसां, हे जेको बाह रोहिड़ी केनाल, इन रोहिड़ी केनाल जे हेठि सताबेशा जो कब्रस्तान तव्हां ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो। कच्ची कब्र हुई बि माई, ज़ात बि ॿुधाई अथनि। कुझु दोस्तनि उन माई जो अमल बि ॾसियो, वधीक अल्लाह खे ॾिमा, मां नथो ॾेई सघां। हुई बि कुराड़ी, कच्ची कब्र लिंबी विया। नाई जो ॾींहुं हुजे, ओचितो ई दोस्तनि मूंखे फोन कई, 20 ज़ात जा, हाजी उस्मान लाके जे ॻोठ जा दोस्तनि फोन कई, मौलाना जल्दी अचो सताबेशा कब्रस्तान। अब ख़ैर त आहे जेदी सांगड़ काला किथां किथां माण्हू आया, जल्दी पहुचो, मौली भी आया। अब ख़ैर त आहे जे मौलाना हिकिड़ी कच्ची क़ब्र आहे, उन कच्ची क़ब्र जे पासनि खां दूंहुं पियो हले, उन क़ब्र मां दूंहुं पियो हले। ओ माण्हू ॾिठो त क़ब्र जी मिटी रिझे पई, उन मां दूंहुं पियो निकिरे। मईत जो हाल कहिड़ो हूंदो? अल्लाह खे ख़बर ई त अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके मुंहिंजे नबी जे फरमान खे कूड़ो कंदा। अल्लाह जी दुनिया में वाक़िया ॾेखारिया। चओ त नबी जो फरमान सचो आहे। ॿुध लफ़्ज़, शहर जो नौजवान ठटे वारो थो चए, निमाज़ पढ़ा न पढ़ा मुंहिंजी मर्ज़ी। अब तुंहिंजी मर्ज़ी हलंदी? वरी चवंदो भला मरी वञा, क़ब्र मुंहिंजी तव्हां न छॾाइजो, मां ॼाणा क़ब्र ॼाणे। क़ब्र जे अज़ाब ते टोकूं कयईं, चथरूं कयईं, अल्लाह के नाराज़ करे वेठई जो हिकिड़े महीने में नौजवान बीमार थियो, बीमार थी, बीमारी भी एड़ी लगी न को डॉक्टर के समझ में पई अचे, न को हकीम खे। माइटन लखें रुपया लुटे छॾिया, हकीमन जो तमाम, डॉक्टर जो फकियूं तने फर्क कन जॾहिं अमर थे अल्लाह जो। दवाउनि में शिफ़ा आई, शिफ़ा के वटा अल्लाह में, अल्लाह जी मर्ज़ी आहे। शिफ़ा दे त कखन मां ॾेई छॾे, ना आहे त लखन मां बि न मिलंदव। चओ पूरो महीनो बीमार हो, आस्ते आस्ते पेरन पंध का जवाब ॾिनो, ज़बान ॻाल्हाइण का जवाब ॾिनो, कननि ॿुधण का जवाब ॾिनो। सुहिणी सूरत जी बीमारी में ॻरी थी, काॾे वियो हुस्न, काॾे वई जवानी।
सेहत भी अल्लाह से वॾी नेमत है, तंदुरुस्ती वॾी अल्लाह जी नेमत है। तंदुरुस्ती आए तो तंदुरुस्ती जो सेहत जो नाजायज़ फ़ाइदो न वठो। बीमार ॾिनी आयो, जवान आयो तो पोड़े ॾिनी आयो, कननि से ॿुधण वारा आयो तो बोड़े ॾिनी आयो, ज़बान सां ॻाल्हाइण वारा हो तो गूंगे ॾिनी आयो, पेरनि सां पंधु करण वारा तो माज़ूर ॾिनी आयो। अल्लाह जी नेमत जो नाजायज़ फ़ाइदो न वठो, शुक्र कयो। आखिर टे ॾींहं अहिड़ी सकरात लॻी जो पेशाब पायखानो वा तमा बियो हले। अल्लाह पेशाब पायखानो थधो पानी मिलंदो पियो, थधो पेशाब पेशाब पायखानो वा तमा बियो हले। माइटनि जो नज़र कई, माइट हथो कढी विया, डॉक्टरनि जवाब ॾिनो, हकीमनि जवाब, हिकिड़े कमरे में बंदि करे छॾियऊं। बदबू थी वई कमरे में, घर भातनि जो खाइण पीअण ज़हर थी वियो। टिनी खां पोइ मरी वियो। जॾहिं जनाज़ो खणी अज़ीज़ करीम कब्रस्तान में हलिया, अरे भी ठटे जे माण्हुनि खां वञी पुछा कयो और इंदर साहब जने जनाज़ो खणी अज़ीज़ करीम कब्रस्तान ने हलिया, रड़ियूं निकरी वयूं माण्हुनि मां, दाहूं निकरी वयूं माण्हुनि मां। हे जो नज़र कनि त शहर जा कुत्ता कुतियूं भी जनाज़े सां गॾु पिया हलनि। शहर जा कुत्ता कुतियूं जानवर भौंकंदा जनाज़े सां गॾु पखियूं उन्हनि कुतनि जी जनाज़े में लाश माण्हुनि कुहाड़ियूं कुतनि खे हयूं लठियूं तो वञनि, कुत्ता भी माण्हुनि सां धणनि जा धण पिया हैरान थी विया माण्हू। तकड़ियूं विखूं खणी लाश कब्रस्तान ते खणी माण्हुनि खे जो हेॾे कुतनि खे अचणो न ॾियो, बीहो उते बीहो, लठियूं खणी माण्हू बीठा, कुत्ता अचण जी पिया कनि, कुतनि खे वरी लठियूं पाए, कुत्ता फट जो पिया वञनि पोइ हिते न पिया वञनि। कब्र तैयार हुई, बस लाश स्वामी जे हवाले, कब्र तैयार करे दुआ घुरी अञा वञण लॻा। जीअं जो माण्हू पिया वञनि, कुत्ता बि रड़ियूं या टोलियूं करे धणनि जा धण कुत्ता सभु कब्र ते अचो पिया, कब्र खोटी। वरी माण्हू कोई ते भरी आया, वरी कुतनि खे लठियूं, वरी कुत्ता हटी विया, कुत्ता वञनि ई न पिया कब्रस्तान। माण्हू परेशान थी विया। ठटे शहर में हिकिड़ो मुफ्ती हुयो, कहिड़ो मुफ्ती साहब, जेका माण्हू फतवा पुछंदो आहे। मुफ्ती साहब वटि आयासीं, हिकिड़ो माण्हू हुयो, अल्लाह जी नमाज़ न पढ़ंदो हुयो, क़ब्र जे अज़ाब ते टोकूं कंदो हो। जॾहिं मरी वियो, टे ॾींहं ते अहिड़ी सकरात लॻी जो पेशाब पायखानो वात मां बि हलियो। हाणे जॾहिं मरी वियो, जनाज़ो खणी कब्रस्तान ते हलियासीं, कुत्ता ई कुतियूं भी जनाज़े सां गॾु हलिया। हाणे जनाज़ो कब्र जे हवाले कयोसीं, वरी कुत्ता ई कुतियूं कब्र ते आया, कब्र पिया खोली। असां परेशान थी विया आहियूं त छा कयूं। उन्हें मुफ्ती साहब घोर वीचार कयो, उन्हें का मुफ्ती साहब फतवा लिखी ॾिनी, बाबा लाज़ी तव्हांखे पंहिंजे कुदरत जी का निशानी तो ॾेखारे। अरे माण्हूअ जी बेनमाज़ी जी ख़बर ॿियो दफ़ो खोलियो, अल्लाह आगे का कुदरत जी निशानी तो ॾेखारे, ये जरा इबरत वठो। फतवा खणी थाने ते आया, पुलिस के इतलाह कयूं त मुफ्ती साहब ये फतवा ॾिनी आहे। निमाइंदा भी हलिया, शहर जे माण्हू भी हलिया, पुलिस भी हली, शहर जा माण्हू भी हलिया। उन्हें कब्र ते आया, जंहिंजो कब्र के खोलियूं, माण्हुनि मार ॾियूं निकिरी वयूं, दारूं निकिरी वयूं। अलाए केतिरा माण्हू मां जेके दिलि झले न सघिया, बेहोश थी किरी पिया। हे नज़र कर, कफन भी साॻियो, कब्र भी साॻी, सामी साॻी, पर कब्र में माण्हू कोन्हे, कब्र में सूर सुतो पियो आहे। वात न जो खुलियो पियो आहे, सूर जेॾो कंदो आहे। उन जे गले में लोह जो पटो लॻो पियो आहे। खुदा जो वास्तो त वरंद साहब निमाज़ी थी वञो, पंहिंजे मारनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे
घर वारन के पजे न्यान के बचायो कब्र जे अज़ाब का जन्म जे पाएगा सब नमाज जी पाबंदी कयो खुदा जो कसम नमाज नूर थई नमाज जन्नत जी चाबिया वजे साईं भी फरमाया सलात नमाज दीन जो थंबो थवे अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अल्लाह जी नमाज भी पढ़ंदा ने कुरान जी तिलावत भी कंदा ने त इन भलारे में रमजान जो कदर भी जो कंदा ने कंदो